अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलुल्लाह। ग्रुप आपके मसाइल और उनका ग्रुप पे सवाल आयो है, बा जमात नमाज न पढ़ने वारे जो हुक्म। अच्छा सवाल सुनो जी। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मौलवी साहब असांजो हिकिड़ो सुवाल आहे जी अचे। त हिकिड़ो माण्हू असर नमाज ते बांग टाणे पुॼी वञे थो, मतिलबु त जमात वेरी नमाज नथो पढ़े, तंहिंजो कारण आहे की इन जो टाइम खीर जो फिक्स आहे त 15 मिंट वाट जमात जी नथो निहारे सघे, बांग खां पुठियां पुॼे थो, पोइ नमाज पढ़ी ने जल्दी हलियो जे थो खीर जे ठह में कसोकस। त इन कारण माण्हू असर नमाज में हिकिड़ो जमात ॿियो नमाज नथो पढ़ी सघे, त इहा असांखे थोरो सम्झाइजे था। जी ये तो गाल साफ़ है, वाज़े है। पहलो कम तो ये जे हर मोमिन मथे नमाज पिंड जे वक्त ते फ़र्ज़ है। अने हिन माण्हू जी पाण झिझी छेड़ थी की न कंदासूं, कारण के नमाज पढ़े तो अने समूरी जे छॾे डारे पंहिंजे सुवालनि जे करे त पाण गुनहगार थींदासूं। नमाज नथा पढ़े उन जी फ़िक्र वधारे कई खपे, पढ़े था उन खे सुन्नत जे मुताबिक़ अदा कई खपे। सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली, नमाज ईअं पढ़ो जीअं आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज अदा फरमायो हुयो। नमाज बा जमात अदा करणु फ़र्ज़ आहे, वाजिब आहे। जेकॾहिं को उज़ुर आहे त बहितर, वरना हर सूरत में जित जमात थिए थी बा जमात नमाज अदा करणु फ़र्ज़ आहे। हाणे हिन भाउ जो को कमु आहे, मुंहिंजे ख़्याल सां ई उज़ुर आहे न, इन जे बावजूदि इन जी फ़र्ज़ नमाज जेकॾहिं जमात खां पहिरीं पढ़े थो त जमात जो सवाबु इन विञाए छॾे। जमात जी जेतिरी फज़ीलत रही बा जमात नमाज पढ़े जी, तंहिंखां महरूम थी वियो। अने रोज़ जेकॾहिं जमात जो इनकार करे अलंग पढ़ंदो त सवाब सॼे खां महरूम थी वेंदो। लिहाज़ा पंहिंजो टाइम टेबल नमाज जे मुताबिक़ बनायो खपे। हाणे बांग वई 15 मिंट जेकॾहिं आगड़ पाछड़ इंतज़ारु करे त इनखे वॾो सवाबु अने वॾी बरकत मिले वारी आहे। नमाज बा जमात पढ़े जी ताक़ीद करे में अचे थी। पंहिंजा कमकार तंहिंजो टाइम टेबल पहिरीं नमाज तंहिंजे मुताबिक़ सेट कयो खपे। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।